अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व आलिहि तय्यबीन ताहिरीन अल मासूमीन अल मज़लूमीन अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलि मुहम्मद। तमाम हम्द सना उन पाक रब्बुल इज़्ज़त जला जेको आलमीन जो मालिक आहे ऐं दुरूद सलाम मुहम्मद व आलि मुहम्मद अलैहिस्सलातु वस्सलाम ते जिनके सबब जिनके सदक़े में ही पूरी कायनात तख्लीक थी। अज सरवर कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं उन्हनि जे पाक घराणे मां पंजनि ॿारनि छोड़नि जे महबूब हस्ती मौला इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जे पाक ज़ात ते चंद घड़ियों लब कुशाई, इब्तिदाए सुखन, इब्तिदाए कलाम, इब्तिदाए गुफ्तगू हिकिड़े शेर सां आ तू भी मांग ले शफा दरे हुसैन से, आ तू भी मांग ले शफा दरे हुसैन से, हिकमत मेरे हुसैन की वसीओ अरीज है, हिकमत मेरे हुसैन की वसीओ अरीज है, इतना बड़ा तबीब है ज़हरा का लाडला, इतना बड़ा तबीब है ज़हरा का लाडला, फितरुस मेरे हुसैन का पहला मरीज़ है, फितरुस मेरे हुसैन का पहला मरीज़ है। फितरुस जे वाक़िए खे बुनियाद बनाए मक़सद आहे मौला हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जो ज़िक्र करण जी सना ऐं उन जी शान में लब कुशाई करण। 3 शाबानुल मुअज़्ज़म ते मौला हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जी पाक आमद हिन ज़माने ते थी। जिब्राइल जोक दर जोक, काफ़िला दर काफ़िला आसमान खां ज़मीन ते आणे ऐं नबियनि जे सरदार खे उन जे वारिस मौला हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जी मुबारकबाद पेश करे वरी वापसि जॾहिं उॾाम शुरू को करे। फितरुस हिकिड़ो अहिड़ो फ़रिश्तो हो जेको पंहिंजी कंहिं ग़लती जे करे, पंहिंजे कंहिं गुनाह जे करे रब्बुल इज़्ज़त उनखे सज़ा ॾिनी ऐं ज़मीन ते कंहिं वीराने में, कंहिं सहरा में उन सज़ा जे करे परवाज़ बंदि थी वियसि, कंहिं वीराने में पियो हो। जॾहिं फितरुस ॾिठो त सैयदुल मलाइका जिब्राइल काफ़िला दर काफ़िला, जोक दर जोक फ़रिश्ता ज़मीन ते वठी थो अचे, वापसि वठी थो वञे। गुज़ारिश कई त ए जिब्रील अमीन, ए सैयदुल मलाइका, छा ज़मीन ते क़यामत अचण वारी आहे? एॾी तादाद में फ़रिश्ता आसमान तां लहनि था, वरी वञनि था, वरी लहनि था, वरी वञनि था। हज़रत जिब्राइल जवाब ॾिनो, फितरुस शायदि तोखे ख़बर नाहे अॼु ज़मीन ते हुसैन नाज़िल थियो आहे, नबियनि जे सरदार खे उन जे पाक परवरदिगार हुसैन अता कयो आहे। लिहाज़ा ही सभु मलाइका मूं समेत नबियनि जे सरदार जी बारगाह में पेश थी उनखे मुबारकबाद था ॾियनि ऐं उन खां बाद आसमाननि जे तरफ़ परवाज़ थी थिए। फितरुस गुज़ारिश कई त ए सैयदुल मलाइका, जेकॾहिं मूंखे बि वठी हले नबियनि जे सरदार जी बारगाह में। जिब्राइल खयो फितरुस खे, पोइ चई सरवर कायनात जी पाक ख़िदमत में। जीअं ई सरवर कायनात जी पाक ख़िदमत में पहुतो फितरुस गुज़ारिश कई, ए अल्लाह जा महबूब, ए अल्लाह जा नबी, मां ग़लती कई, मां कमी कई, मां कोताही कई, जंहिंजे सबब जंहिंजे करे मां सज़ा में मुब्तला आहियां। लिहाज़ा ॿियो केरु आहे तव्हां खां सिवा, लिहाज़ा ॿियो केरु आहे तव्हां खां सिवा जेको मूंखे माफ़ी वठी ॾे। सरवर कायनात हुकुम कयो त जंहिं पींघे में मुंहिंजो हुसैन आहे
जंहिं पींघे में मुंहिंजो हुसैन आहे उन पींघे सां फितरुस खे मस कयो वञे, टच कयो वञे, मिलायो वञे। मौला हुसैन असां न, जेको मनसूब आहे पींघो, जेको पींघो मनसूब आहे मौला हुसैन सां, उन सां फितरुस मस थियो, पंहिंजा पर मस कयईं। हाणे हीअ जेके जुमिला मूं बयानु थो कयां, इहे मरहूम मग़फ़ूर अल्लामा ज़मीर अख़्तर नक़वी जा आहिनि। मौला उन जा दर्जात बुलंद करे। उहे चवंदा हुआ त जीअं ई फितरुस पंहिंजा पर मौला हुसैन सां न, जंहिं पींघे में मौला हुसैन आहे, जंहिं पींघे में मौला हुसैन आहे, उन पींघे सां मस कया। हाणे मां पंहिंजे तरफ़ां हिकिड़ो मिसाल ॾियां त कंहिं बि इंसान जा, कंहिं बि पखी जा, कंहिं बि जानवर जा आज़ा थींदा आहिनि, उब्ज़ा थींदा आहिनि। ख़ुदा न करे कंहिं इंसान जो अगरि हथु कटिजी वञे, ख़ुदा न करे कंहिं इंसान जो अगरि हथु कटिजी वञे ऐं मसनूई हथु लॻाइजे, असली ऐं नकली में फ़र्क़ु हूंदो, असली ऐं नकली में फ़र्क़ु हूंदो। हाणे पर सड़ियल आहे फितरुस जा, पर सड़ियल आहे फितरुस जा। जीअं इंसान जे आॾो हर वक़्तु पंहिंजा हथ रहंदा आहिनि, ख़ुदा न करे कंहिंजो हथु कटिजी वञे, वरी उहो हथु वापसि अची वञे, नकली ऐं असली में फ़र्क़ु हूंदो। उहो ॾिसंदो ही मसनूई आहे, असली ॿियो हो, ही नकली आहे, असली ॿियो हो, ही नकली आहे। जीअं ई फितरुस पंहिंजा पर मस कया मौला हुसैन जे पाक झूले सां, जीअं ई फितरुस मस कया पंहिंजा पर मौला हुसैन जे पाक झूले सां, आहिस्ता आहिस्ता पर निकिरणु शुरू थिया, आहिस्ता आहिस्ता पर निकिरणु शुरू थिया। मां चवां पहिरियां पर हूंदा, उनजे मथां खंभ आया हूंदा। जॾहिं पर मुकमल थी विया, जॾहिं पर मुकमल थी विया त फितरुस ॿिन्ही परनि खे पंहिंजे आॾो कयो, फितरुस ॿिन्ही परनि खे पंहिंजे आॾो कयो। आॾो करे ॾिसी ऐं फितरुस फरमायो, फितरुस चयो त जहिड़ा उन रब करीम अता कया हा, ओड़ा ई हुसैन अता कया है। जहिड़ा ई उन करीम रब अता कया हा, ओड़ा ई हुसैन अता कया है। न हुन जी अता में ऐं हिन जी अता में कोई फ़र्क़ु आहे। अच्छा, मौला हुसैन जे तरफ़ां फ़रिश्तनि खे पर अता थींदा आहिनि। फितरुस जो वाक़ियो सभिनी जे साम्हूं आहे। अता करणु चाहे त अलाए छा छा अता करे, राहिब खे पुट अता करे, हिन जी मर्ज़ी आहे। अगरि ला शइ मां शइ ठाहे, हिन जी मर्ज़ी आहे। करीम मौला हुसैन। हिकिड़े नबी जो वाक़ियो तव्हांजे साम्हूं बयानु कंदो हलां। अल्लाह जो हिकिड़ो नबी आहे, अल्लाह जो हिकिड़ो नबी आहे, उनजो मशहूरु नालो नूह आहे। हज़रत नूह अलैहिस्सलाम, मशहूरु नालो हुनजो नूह आहे। उहो जॾहिं तबलीग कंदो हो, जॾहिं बि तबलीग कंदो हो त नूह जी उम्मत उन जे मथां ज़ुल्म कंदी हुई, सितम कंदी हुई, उनखे तकलीफ़ ॾींदी हुई। हज़रत नूह खे एतिरा पत्थर पंहिंजी उम्मत हणंदी हुई जो पत्थरनि में ढकिजी वेंदो। हज़रत नूह पत्थरनि में ढकिजी वेंदो। पोइ जॾहिं पत्थरनि में ढकिजी वञे, पूरे जो पूरो जिस्म हज़रत नूह जो ज़ख़्मी थी वञे, हज़रत नूह जो पूरो जिस्म ज़ख़्मी थी वञे। आवाज़ रब्बुल इज़्ज़त ईंदो हो त ए जिब्राइल, वञ मुंहिंजे बंदे जा पत्थर हटा, पत्थरनि में दबियल आहे, पत्थर हटा। जॾहिं पत्थर हटंदा हुआ, हज़रत नूह जो पूरो जिस्म ज़ख़्मी, पूरे जो पूरो जिस्म ज़ख़्मी। आवाज़ रब्बुल इज़्ज़त ईंदो हो त ए जिब्राइल, ए मुंहिंजा फ़रिश्ता, तूं पंहिंजा पर
हज़रत नूह जे जिस्म सां मस कर, हज़रत नूह जे जिस्म सां मस कर। जीअं ई हज़रत नूह जे जिस्म सां फ़रिश्ते जा पर मस थींदा हुआ, हज़रत नूह खे शिफ़ा मिली वेंदी हुई। हज़रत नूह खे शिफ़ा मिलंदी हुई, ज़ख़्म ख़तम, तकलीफ़ ख़तम, हर मुसीबत ख़तम। मौला हुसैन जी ज़ात अक़दस ते असांजा हज़ारे सलाम। जंहिं फ़रिश्तनि जे परनि सां नबियुनि खे शिफ़ा मिलंदी आहे, अगर उन फ़रिश्तनि खे पर खपंदा आहिनि त मौला हुसैन जे दर ते ईंदा। अगर उन फ़रिश्तनि खे शिफ़ा खपंदी आहे, पर खपंदा आहिनि, मौला हुसैन जे दर ते ईंदा। हाणे फितरुस खे जीअं पर मिलिया, पर ॾिठई जहिड़ा अल्लाह अता कया ओड़ा ई हुसैन मौला अता कया आहिनि। सरवर कायनात जी बारगाह अक़दस में सलाम। हाणे शिफ़ा मिली वई। हक़ीक़तन अजीब राज़ आहे मौला हुसैन जो ऐं उन रब करीम जो अजीब राज़ आहे। सज़ा फितरुस खे अल्लाह पाक थो ॾे, सज़ा फितरुस खे अल्लाह पाक थो ॾे। ऐं मौला हुसैन ये सरवर कायनात इनकी पाक ज़ात पुछी नथी, बारे इलाहा तू हिनखे सज़ा ॾिनी आहे, तुंहिंजी रज़ा आहे त हिनखे माफ़ कयूं। कोई तारीख़ साबित न करे सघंदी त सरवर कायनात फरमायो जे जिब्राइल पहिरियां वञ उन रब करीम ॾे, वञी इजाज़त वठी आणे ॾे त पोइ हिनखे शिफ़ा मिले, पोइ हिनखे शिफ़ा मिले। न, जीअं आयो सरवर कायनात हुकुम कयो, बस मुंहिंजे हुसैन जे झूले सां मस कयो। छाजे करे हे मर्ज़ातुल्लाह आहिनि, छाजे करे हे मर्ज़ातुल्लाह आहिनि। जीअं हे चाहींदा आहिनि उहा रब जी रज़ा आहे, जीअं हे चाहींदा आहिनि उहा रब जी रज़ा आहे। हे जेको अमल कंदा आहिनि उहा ई क़ुरान ठहंदो आहे। सूरह दहर में अगर कोई यतीम अचे हिन पाकनि जे दर ते, मां यतीम आहियां मूंखे खाधो अता कयो, क़ुरान करीम जी आयत अचे। कोई मिस्कीन अचे त मां मिस्कीन आहियां मूंखे खाधो अता कयो, क़ुरान करीम जी आयत अचे। अगर कोई असीर अचे, मां असीर आहियां मूंखे खाधो अता कयो, तारीख़ शाहिद आहे तो न हकीकी मिस्कीन हो, न हकीकी यतीम हो, न हकीकी असीर हो, खुदा जा फरिश्ता हा जेके अचन पा आले मोहम्मद जे दर ते, सरवर कायनात ऐं उनजी पाक आल जे दर ते। हू घुरन पा रब करीम आयतूं नाज़िल पो करे। बस इन मां एतिरी ख़बर पइजी वई, न फरिश्तो खाईंदो आहे, न पीअंदो आहे, न आराम कंदो आहे, न निंड कंदो आहे, न ई उनखे का ओबासी ईंदी आहे। अगर ज़माने ते हिन दर जी करीमी एतिरी आहे जो जेके न खाइण वारा हिन दर तां पिननि। ज़माने में जंहिंखे खाइण जी ज़रूरत ई न आहे, बहाने बहाने सां अचनि था, ऐं हू अचनि था। रब करीम आयतूं नाज़िल थो करे, अल्लाह पाक आयतूं नाज़िल थो करे। हिन दर ते सदाई पाण खे घटि करे पेश कयो फ़रिश्तनि, घटि करे पेश कयो फ़रिश्तनि। कॾहिं इहे फ़रिश्ता असांखे हसनैन जा झूला झुलाईंदे नज़र था अचनि, कॾहिं इहे फ़रिश्ता असांखे हसनैन जा झूला झुलाईंदे नज़र था अचनि, कॾहिं इहे फ़रिश्ता असांखे हज़रत जिब्राइल अमीन सय्यदुल मलाइका, मलाइकनि जो सरदार आहे, कॾहिं ईअं चमंदे नज़र थो अचे त अना हयातुल हसनैन, अना हयातुल हसनैन, मां हसनैन जो दर्ज़ी आहियां।
बस हाणे आख़िरी जुमला फितरुस खे जीअं पर मिलिया, मां पंहिंजे अक़ीदे में चवां मौला हुसैन जा क़दम चुमिया हूंदा, मौला हुसैन जा क़दम चुमिया हूंदा, इजाज़त वरिती हूंदा। ऐं जॾहिं परवाज़ शुरू कयईं, आसमाननि में परवाज़ शुरू कयईं, फ़रिश्तान सां कठे परवाज़ थो करे। फितरुस जो जुर्म, फितरुस खे जंहिं ॻाल्हि जे करे सज़ा मिली उहो छा हुयो? फितरुस अना कई, वॾाई कई, सिर्फ़ इहे जुमला अदा कई त मम मिसली आहे कोई मूं जहिड़ो, मम मिसली आहे कोई मूं जहिड़ो। करीम रब खे इन जा इहे जुमला पसंदि न आया, मालिक करीम इन जा पर साड़े छॾिया। ग़लती इहा हुई, हाणे मौला हुसैन जे तरफ़ां पर अदा थियो, फ़रिश्तनि सां गॾु परवाज़ थो करे, उॾंदे 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 वरी साॻी सदा दोहराए जंहिं सदा जे करे हिन खे सज़ा मिली, साॻी सदा दोहराई, ममिसली आहे कोई मूं जहिड़ो। जेके फ़रिश्ता कठी परवाज़ था कनि उहे परेशान, दंग रहिजी विया, फितरुस करे छा थो? इन ई अमल जे करे, इन सदा जे करे, इन आवाज़ जे करे, इन तकब्बुर अना ऐं वॾाई जे करे रब्बे करीम तोखे सज़ा ॾिनी, तुंहिंजा पर सड़िया, अलाए केतिरो टाइम तूं सज़ा में गुज़ारियो, ऐं वरी साॻी सदा तो बुलंद करे त ममिसली आहे कोई मूं जहिड़ो। फितरुस जो बहितरीन जवाब, फितरुस फरमायो त पहिरियां दावा हुई दलील न हो, पहिरियां दावा हुई दलील न हो, हाणे मूं वटि दलील आहे, अना अतीकुल हुसैन, मां हुसैन जो अता थियल आहियां, अना अतीकुल हुसैन, मां हुसैन जो अता थियल आहियां। वमा अलैना इल्लल बलाग। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलि